अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। नाज़रीन, पीपी अगवान ऐं पंवर बिरादरी जे मुअज़्ज़ज़ अनवर पंवर पारां मदईअ में स्पीकर सिंध असेंबली ऐं तक जे MP आगा सिराज खान दुरानी जी मान में शानदार तक़रीब जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें पंवर बिरादरी जे चीफ सरदार मीर मंज़ूर खान पंवर ख़ुसूसी तौर शिरकत कई, जॾहिं त आगा शुजा खान दुरानी, आगा रफ़ी खान दुरानी, सरदार निसार खखरानी, सरदार ज़ुल्फ़कार अली खान जेहो, सरदार ज़ादा नजफ़ खान कमारियो, पंवर वेलफेयर एसोसिएशन ज़िला शिकारपुर जे सदर डॉक्टर नियाज़ पंवर, ASPY जे अॻुवान आगा असद खान पठान समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाननि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई, जॾहिं त पंवर बिरादरी समेत वॾे तइदाद में शहरियुनि पिणु शिरकत कई। नाज़रीन, आयल महिमाननि जो पंवर बिरादरी पारां गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन तक़रीब में आगा सिराज खान दुरानी पारां मख़सूस स्टाइल में अफ़रा तफ़री कंदुमि, दुरानी ख़तम थी वियो, दुरानी अचे थो ऐं अञा त मुंहिंजा नंढा बि वेठा आहिनि जहिड़ा लफ़्ज़ अदा करे शऊर वंदन तोड़े आम माण्हुनि लाइ कई सवाल पैदा करे छॾिया आहिनि। मां ज़ाती तौर सम्झां थो पियो त आगा सिराज खान दुरानी हिकु वॾे अरसे खां पोइ बज़ाहिर ॻुझा पर मानाख़ेज़ जुमिला चई माण्हुनि जे ज़हननि में बि अफ़रा तफ़री फैलाए वियो आहे। नाज़रीन, आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी, टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। अचो त नाज़रीन, तक़रीब दौरान सचाई न्यूज़ पारां लाइव रिकॉर्ड कयल अॻुवाननि जो दुआदार तक़रीरूं ॿुधूं। सरदार मंजूर खान आका मसीह खान ऐं ॿिया मौजूद महिमान, अस्सलाम वालेकुम। साईं, मां लफ़्ज़ मां चयो ॻाल्हाइणु चयो साईं, मुंहिंजा अॻे जेको मां प्रोग्राम ॻोठ में करायो हिन दफ़े मदे जे महीने में रखियमि। आगा साहब जेके हेॾां वारा आहिनि ॿ माला असांजा पंवरनि जा हिते आहिनि, हिन इस्पताल वठी ऐं परियों होॾां बि ऐं ॿियो शहर में बि असांजी अक्सरियत आहे। इन जे लाइ मां वरी हिन दफ़े हिते ई जलसो रखूं असां इन जे लाइ। ॿियो त आगा साहब अव्हांजो मां इहो चवां थो उन वक़्तु आगा साहब उहो बहादुर आहे जंहिं वक़्त में ईमा असां वेंदा हुआसीं उते आगा साहब त कॾहिं मायूसी न ॾिठीसीं। ऐं अलाह जे फज़ल सां आगा साहब जा जेके प्रोग्राम थियनि था त असां इहा शइ ॾिसूं था त इंशाअल्लाह जॾहिं ॿी इलेक्शन ईंदी त कुझु शायदि पंहिंजे मुखालफ़नि वटि को अहिड़ो माण्हू न बचंदो जो जंहिंखे गाॾीअ ते खणी करे वर्क कनि। ऐं आगा साहब हिकिड़ी कोशिशि कई आहे ऐं पंहिंजी महिनत सां हले पियो ऐं पंहिंजी उन महिनत सां ई उनखे अलाह साईं उनखे पंहिंजो उनजो फल बि ॾिए थो। उहा चाहे जेल हुजे, चाहे कोर्ट हुजे, चाहे उनजो तक हुजे, अलाह साईं उनजी इज़त करे थो ऐं अलाह साईं उनजी इज़त में इज़ाफ़ो कंदो अचे थो। बाक़ी कुझु दोस्तनि खे
जेके बि ॻाल्हियूं ज़हन में ऐं पंहिंजो मतिलबु दिलि में ग़लतफ़हमियूं आहिनि आगा साहिबु हर माण्हू वटि वञे थो मुखालिफ़ हुजे पंहिंजो हुजे पराओ हुजे आगा साहिबु सभिनी खे दिलि सां आजियां करे थो पियो ऐं उन्हनि पंहिंजो इहो वञी करे उन्हनि खे पंहिंजे भाउनि वांगुरु इज़त ॾिए थो बाक़ी हाणे इहो आहे आगा साहिबु इज़त सभ खे ॾिए थो अलाह साईं उन्हनि माण्हुनि खे उहा इज़त वरी रास आणे ऐं पंहिंजो आगा साहिब सां धोखो न कनि छो जो आगा साहिब खे जेकॾहिं को ॾुख आहे बि त उहो इहो ई आहे त मां जिन खे बि पंहिंजो ऐं जिन खे ॾियां थो पियो उन्हनि खे ॾे अलाह साईं थो पर ज़रियो आगा साहिब जो आहे त जेकॾहिं को पंहिंजो जंहिंसां माण्हू गॾु हलंदो आहे ऐं को धोखो या दगाबाज़ी कंदो आहे त ॾुख बि पंहिंजे जो थींदो आहे पराए जो ॾुख न थींदो आहे हिते कुझु माण्हुनि सोशल मीडिया ते अॼु कुझु ॻाल्हियुनि खे खयो आहे त भई इहा एॾी अहमियत छो एॾी अहमियत छो त मां इन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त आगा साहिबु जेकॾहिं का शइ उनखे दिलि में हुई त चई अथई पंहिंजे दिलि में न रखी अथई हाणे हिकिड़ा माण्हू दिलि में हिकिड़ी ॻाल्हि रखंदा आहिनि ऐं वरी ॿाहिरि ॿी ॻाल्हि उनखे मुनाफ़िक़ चइबो आहे आगा साहिबु सचो ऐं खरो माण्हू आहे जंहिंजे करे हर ॻाल्हि माण्हूअ खे स्टेज ते ऐं मुंहं ते चए थो पियो हाणे उनखे पंहिंजो सोशल मीडिया में कटे सटे के रंग ॾेई करे हलायो थो वञे हलायो वेंदो पर सची ॻाल्हि जो नेट उनजो कंधु मथे हूंदो आहे ऐं मां तव्हां सभिनी भाउरनि जे अॻियां मां बि आगा साहिब सां जेको टाइम हलियो आहियां ऐं असां उनजी क़यादत में हलूं था केतिरा ई माण्हू अहिड़ा आहिनि जेके असां वटि हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि आगा साहिब वटि ॿी आगा साहिब वटि हिकिड़ी असां वटि ॿी पर असां जेकॾहिं दुरानी ख़ानदान सां मुखालफ़त हुई त 35 साल कईसीं ऐं उहा बि मुंहिंजो दिलि खोले कईसीं पर अॼु उन्हनि सां आहियूं त पंहिंजे दिलि खोले उन्हनि सां हलंदासीं चाहे कहिड़ो बि लम्हो अचे कहिड़ो बि को माण्हू विच में अचे पर असां उन्हनि सां मुंहिंजो दुरानी ख़ानदान ऐं कमारियो ख़ानदान हिक ॿिए खे वक़्तु आज़माईंदो ऐं वक़्तु ॾिसंदो कुझु ॾींहं नवां दोस्त ईंदा रहंदा आहिनि ईंदा वेंदा आहिनि मां पंहिंजे छो जो असांजे कुझु दोस्तनि खे मुंहिंजे ज़हन में इहे पंहिंजो मतिलबु पंहिंजो आहिनि ॻाल्हियूं पर मां उन्हनि खे हिन स्टेज जे ज़रिए इहा शइ वाज़े थो करणु चाहियां त दुरानी ख़ानदान ऐं आगा साहिब जेको पंहिंजो असांजे ख़ानदान में कॾहिं बि अलाह न कंदो पंहिंजो कॾहिं बि बाक़ी जेकॾहिं मां खां का नंढे खां का ग़लती थींदी बि त आगा साहिब मुंहिंजो वॾो आहे ऐं मूंखे उनखे पंहिंजो इहो दुरुस्ती करण जी मूंखे पंहिंजो तलक़ीन कंदो बाक़ी जिन बि माण्हुनि खे का बि ॻाल्हि ज़हन में असांजे माण्हुनि खे असांजे वास्तेदार माण्हुनि खे का शइ ज़हन में उहो मुंहिंजो गुमान आहे त मां हिन स्टेज जे मुंहिंजो थ्रू उनजे ज़हन मां इहो गुमान कढणु थो चाहियां तव्हां आगा साहिब जी रांदि ॾिसो ऐं उन रांदि ते तव्हां हलंदा रहो हू पंहिंजी गेम खेॾे थो सियासत में थींदी गेम आहे हू हले थो असां उन सां गॾु आहियूं असां उन जा पोइ लॻा आहियूं हलिया आहियूं असां पीपुल्स पार्टी में अॻु में न विया हुआसीं असां आगा साहिब सां ठहिया हुआसीं असांखे पीपुल्स पार्टी में बि आगा साहिब आंदो आहे ऐं असां उन ई प्लेटफॉर्म ते हलूं था पिया इंशाअल्लाह बाक़ी मुंहिंजे दोस्तनि खे जेका बि शइ ज़हन में आहे उहा शइ तव्हांखे कढणु खपे असांखे लबे करणी आहे मुंहिंजो हर फोरम ते करणी आहे हर स्टेज ते करणी आहे हर प्रोग्राम में करणी आहे इंशाअल्लाह असां जीअं उनखे पंहिंजा ॿाहिरि आहिनि असां उन्हनि जा बाह ॿेली थी करे उन सां ॿाहिरि थी करे हलंदासीं इंशाअल्लाह तव्हांखे उहा इलेक्शन जो टाइम ॿुधाईंदो त असां छा कयो आहे ऐं छा कंदासीं अवां सभिनी जी वॾी महिरबानी पार्टीअ में हमेशह जेको बि कमु थियो आहे उहो वधंदो रहियो आहे मुखालफ़नि जूं वायूं वताल थी वियूं आहिनि इहो ॾिसी असां सां हींअर सिंध जो स्पीकर साहिबु गॾु आहे जेको ग़रीबनि जो हॾ ॾोखी ग़रीबनि जी मददगार रोज़गार ॾियण वारो ग़रीबनि खे रोज़गार ॾिनो अॼु उहो असां सां गॾु आहे ऐं हीअ पंडाल सजाया वञनि था ऐं इंशाअल्लाह ताला असां पीपुल्स पार्टीअ वारा कंहिंखां ड्रिजण वारा न आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे पार्टीअ जा प्रोग्राम खणी पंहिंजे क़ाइद सां वॾनि सां गॾु हलंदासीं असांखे मुखालिफ़ कुझु बि करे सघनि पर असां उन्हनि खे इहो जवाबु ॾींदासीं त असांजो हिकु ई नारो आहे जीए भुट्टो सदा जीए रफ़ीउद्दीन खान चाचा नजफ़ खान स्टेज ते वेठल मोहसिन सरदार साहिबान पिंडाल में ठल नियाणियूं बुज़ुर्ग नौजवान प्रेस जा दोस्त ऐं पीपल्स पार्टी जा वर्कर अस्सलाम वालेकुम जीए भुट्टो मां पहिरियों त अनवर पवर खे इहो जस ॾींदुसि त ॿियो दफ़ो आगा सिराज में असांजी मुलाक़ात पंहिंजे
घुराए करे कराई आहे। आगा सिराज तव्हांजो हितां जो लीडर आहे ऐं मां सम्झां थो हिन जूं ख़िदमतूं विसरियल कोन्हनि, सभिनि खे ख़बर आहे। ऐं ख़ासि करे लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर हो उन ज़माने ॿुधंदा हुआसीं ऐं माण्हू तारीफ़ कंदा हुआ घणी, त ॻड़ी यासीन में असीं एतिरियूं आगा साहिबु नौकरियूं हुननि जो ॿाहिरि वर्क करण जी ज़रूरत ई कोन्ह अथसि। ऐं मां इहा गवाही ज़रूरु ॾियुसि त हुनजो प्यारु मोहबत पंहिंजे इलाइक़े सां, पंहिंजे पाड़ेसरनि सां, पंहिंजे वर्करनि सां ख़ासि करे जेको हुनजो वर्ताउ आहे उहो लिकियलु चुकियलु कोन्हे। डिविजनल प्रेसिडेंट जे वक़्त में असां सारो इहो माहौल ॾिठोसीं, जंहिं नमूने सां वर्कर खे पंहिंजे वेझो आंदो आहे उन तरह वर्करनि बि हिन खे पंहिंजो ई सम्झियो आहे। पीपल्स पार्टी में बेनज़ीर साहिब जे वक़्त खां वठी जेको आगा साहिब जो किरदारु आहे कंहिंजो लिकियलु चुकियलु न आहे ऐं हिन जूं ख़िदमतूं पीपल्स पार्टी सां तमामु वधि में वधि आहिनि। हूअं बि तव्हांजे इलाइक़े में हिन जी ख़ानदान जेका आहे उहो कंहिंखो लिकियलु चुकियलु न आहे। ज़माने दराज़ खां असांजो वॾनि सां वॾनि खां वठी हिन सां न्याज़बंदी जो रिश्तो आहे ऐं मां सम्झां थो त हीअ हमेशह माण्हुनि जी मदद कई आहे, कंहिंखे नुक़सानु पुॼाईंदड़ हीअ ख़ानदान कोन्हे। ऐं मां वरी बि तव्हांखे चवंदुसि त जीअं हाणे कमारियो ख़ानदान आहे या दुरानी ख़ानदान आहे, पाण में हिकु प्लेटफॉर्म ते आहिनि, हिक ॿिए सां जेकॾहिं सुठे नमूने सां जीअं हलनि पिया ऐं सिंसियरली वफ़ादारी सां प्यार मोहबत कंदा त इहे ॿिन्ही ख़ानदान खे अॻु भराई वधीक मिलंदी। ऐं मां इहा गुज़ारिश कंदुसि त माण्हू जेके विछा विच में विझनि था उनखे ख़तमु करे साॻी प्यार मोहबत जो माहौल क्रिएट करे ऐं पाण सां गॾु हलनि। पीपल्स पार्टी तमामु वधीक मज़बूत आहे, ख़ासि करे हिन तालके में, छाकाणि त अॻे पाण में रंजिशूं हुयूं या मुखालफ़तूं हुयूं, हाणे यकजा थिया आहिनि। त मां सम्झां थो जीअं मुंहिंजे अॻियां दोस्त चई हो त मां सम्झां थो ॿिए माण्हू खे माण्हू न मिलंदो जो वर्क करे हिननि जे ख़िलाफ़ु। ऐं इनशाला पीपल्स पार्टी हमेशह संभाली रहंदी ऐं जिते बि ज़रूरत कंहिं दोस्त जी पवंदी उते हर दोस्त जेको वर्कर हुजे या पाड़ेसरी हुजे उहा आगा साहिब जी मदद कंदा ऐं उन सां गॾु रहंदा। तव्हांजी वॾी महिरबानी ऐं इनशाला वरी मुलाक़ातूं थींदियूं। जीए भुट्टो जीए बेनज़ीर। आहे अनवर अली पंवर साहिब जंहिं अॼु इहा महफ़िल सजाई आहे, ॿिनि टिनि ॾींहंनि जे नोटिस ते मां हुनजो शुक्रगुज़ार आहियां। हिन करे जो जेल ते बि ईंदो त मूंखे चवंदो हो त साईं पहिरीं दावत मुंहिंजी खाईंदे। हाणे अहिड़ो सचो वर्कर जॾहिं असां वटि हुजे, जेको जेल ते अचे, कोर्ट अचे, असेंबली अचे, जिते किथे पुॼे, उहो प्यार सां जॾहिं चए त पहिरीं मानी मुंहिंजी खाईंदो त हाणे मां हुनखे कीअं न चवां। पर हीअ थी वियो हाणे बि जल्दी जल्दी। ऐं मां ख़ासि करे सरदार साहिबु मंज़ूर ख़ान जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिं पंहिंजा फ़ैसिला अॻिते पोइते करे असां सां जेको हुनजो पुराणो ख़ानदानी रस्तो आहे ऐं जेको रहंदो, मां सां त वरी इलाही भाउरनि वारो रस्तो आहे, इलाही गॾु रहिया आहियूं, असेंबलियुनि में गॾु रहिया आहियूं, कैबिनेट में गॾु रहिया आहियूं, मिनिस्ट्रियुनि में गॾु रहिया आहियूं, उते मुखालफ़नि जे ख़िलाफ़ु जहिड़ा गॾु कया आहिनि। मंज़ूर ख़ान घटि कोन कंदो आहे ऐं ख़बर आहे। हाणे बि माशाअल्लाह हुन नंढो औरंगज़ेब ख़ान जेको आहे MP हुयो, असां सां गॾु हुयो। ऐं असांखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं को ख़ानदानी माण्हू असेंबली में पंहिंजी ख़ानदानी रिवायत जेको रखंदो आहे। ऐं सरदार साहिब जी रिवायत जेकी आहे उहा को ऑर्डिनरी रिवायत न आहे। हिन वक़्तु सॼे पाकिस्तान छा सॼी दुनिया में मां चवां थो जेको सरदार साहिबु फ़ैसिला कंदो आहे उहे हिकिड़े सोनेरी अखरनि में लिखिजी वेंदा आहिनि। ॾाढी असांजा भाउर सरदार आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में फ़ैसिला कनि था ऐं माण्हुनि खे हक़ सच क़ुर शरीफ़ ते रखी ॼाणाइनि था। पर सरदार मंज़ूर ख़ान पंवर जहिड़ो फ़ैसिलो मां जेके हिते वियुमि, फ़ैसिला ॾिठुमि, फ़ैसिला मां वटि अचे हिते गड़ियासीन में इलाही तव्हांजा फ़ैसिला करे वियो। मां हुनजो निहायती शुक्रगुज़ार आहियां जो माण्हुनि खे ठाहे थो, उनखे खीर खंड करे थो। पर वरी बि कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके शैतान हूंदा आहिनि, जेके कोशिशि कंदा आहिनि त शैतानगिरी असांजे तालके में ख़ासि करे आहे थोरी घणी शैतानगिरी। वरी बि सरदार साहिब खे ॿीहर बि गुज़ारिश कंदासीं त हाणे त असां वटि इलाही सरदार अची विया आहिनि त सभु वेही आहिनि, सभिनी खे ठाहिनि। असां चाहियूं था त हिन में असांजे तालके में सुकून हुजे। असां चाहियूं था जेके हिते बिरादरियूं रहनि थियूं, असांजे वॾनि हमेशह इहो ई चयो आहे त तव्हां सभु जेके बि हिते रहियो था असांजे घर जे भाती वांगुरु आहियो, तव्हां सां असांजी बिरादरी आहे,
तव्हां सां असांजो मरणो परणो आहे तव्हां न असां खां परे थी था सघो न असां तव्हां खां परे थी था सघूं तव्हां हिकिड़ी वॾी ताक़त आहे मुंहिंजे लाइ ख़ुशूसी हिन वक़्तु जेके पंवर बिरादरी ते वेठी आहे जंहिं हमेशह मां साथ ॾिनो आहे मंज़ूर ख़ान पंवर साहिबु हमेशह हिन खे चवंदो बि हूंदो पर मंज़ूर ख़ान तव्हांजी परपुट ते बि तव्हांजी बिरादरी लबैक चवंदी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हर इलेक्शन में उहा पोइ नेशनल जी हुजे प्रोविंशियल हुजे या इवन लोकल बॉडीज़ इलेक्शन हुजे हिन सभिनी तव्हांजी बिरादरी निभायो आहे ऐं प्रूव कयो अथऊं त इहे सभु जैला आहिनि शहीद मोहतरमा जा सिपाही आहिनि शहीद मोहतरमा जा जानसार आहिनि हिननि खे जॾहिं बि असां सॾु ॾींदा आहियूं हे हुते पहुचंदा आहिनि हिननि खे इस्लामाबाद घुरायो लाहौर घुरायो हिननि खे कश्मीर घुरायो जिते घुराईंदो आहे कराची घुरायो उते पुॼंदा आहिनि ऐं ख़िदमत कंदा आहिनि इहा ई हिकिड़ी ख़ुशूसियत आहे जॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हिते गड़ियासीन आई त उहो मिसाल ॾींदी हुई कराची में मूंखे यादि आहे कुझु कराची जा दोस्त ते आया जेके पार्टी जा वर्कर आहे उहे कंप्लेन पिया कनि त तंज़ीम जे मथां चाहे त उनखे मिसाल ॾींदी हुई तंज़ीम ॾिसणी अथव त गड़ियासीन वञो गड़ियासीन जी तंज़ीम ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी त असांजा वर्कर कहिड़ा डाए हार्ट आहिनि ऐं पाण हिकु हिकु वर्कर खे पंहिंजे नाले सां सुञाणंदी उन सां घुराईंदी उन सां वेंदी उन सां कचहरी कंदी उन खां ॾुख सूर पुछंदी असांजी जेकी ट्रेनिंग आहे शहीद मोहतरमा जी ट्रेनिंग आहे ऐं मूंखे यादि आहे जेको आख़िरी जलसो थियो हिते लाड़काणे में जंहिंमें असांखे हथु मथे करे ओथ खणायो हुई उन में वादो वरितो हुई त जेके मुंहिंजा वर्कर आहिनि तव्हांजे एरिया में रहनि था उनखे महिरबानी करे तव्हां ख़्यालु कजो उन्हनि खे जेकी बेसिक डेवलपमेंट स्कीम्स आहिनि उहे बि ॾिजो उनखे वॾे में वॾी ॻाल्हि इहा कई त हुनजे घरनि में चुल्हो ॿारिजो चुल्हो ॿारण वारी ॻाल्हि ते हमेशह मोहतरमा जो प्रेशर हूंदो हर मेंबर जे मथां त तव्हां चुल्हा ॿारियो ग़रीबनि जे घरनि में वञी जेके बेरोज़गार नौजवान आहिनि उनजे घरनि में वञी चुल्हा ॿारियो तव्हां ॾिठो असां पूरी कोशिशि मां बि पूरी कोशिशि कयुमि जेतिरो करे सघियुमि मां उहा कई इलाही हिते अहिड़ा नौजवान हुया जंहिंजे घरनि में मां चुल्हा ॿारिया ऐं आईंदा बि ॿारंदासीं हीउ तव्हांजो हक़ु आहे इहो हक़ु तव्हांजो आहे तव्हांजो हक़ु आहे तव्हांजे करे असां आहियूं तव्हांजी ताक़त जे करे असां हिते आहियूं भली केर बि संदरा बंदी अचे उन पाण ई ख़बर पइजी वेंदी त कहिड़े मैदान में लथो आहे जिंदा है भुट्टो जिंदा है भुट्टो जिंदा है आगा सिराज खान जिंदाबाद आगा सिराज खान जिंदाबाद असांजी हमेशा कोशिशि रही आहे त गड़ियासीन तालुके खे बहितर में बहितर ख़िदमत कयूं सॼे ख़ानदान असांजी हिते ख़िदमत कई आहे 200 साल थी वियो आहे असांजे ख़ानदान खे गड़ियासीन तालुके में ख़िदमत कंदे सो मां बि उन ख़ानदान जो हिसो आहियां तव्हांजा वॾा बि असांजे वॾनि सां हिते गुज़ारे विया उहे बि असांजे वॾनि सां हलिया असांखे हिक ॿिए खे इंट्रोडक्शन कराइण जी ज़रूरत ई न आहे त मां त आगा सिराज आहियां मां अनवर अली पंवर आहे या फलाणो आहे असां हिक ॿिए खे सुञाणियूं था ऐं हिक ॿिए जी सभु ख़बर आहे त मुंहिंजो वज़न केतिरो आहे तव्हांजो वज़न केतिरो आहे मां छा थो करे सघां थो तव्हां छा था करे सघो बाक़ी हवाई ॻाल्हियूं जेके हर को करे थो उनखे मोकल आहे जेको बि आहे जेको बि चङो मुड़ुसु आहे पाण खे चङो मुड़ुसु सम्झे थो भली हुजे अलाह सां अञा हुनखे चङो मुड़ुसु करे पर हेॾे न टपे असांजे पीपल्स पार्टी में अफ़रा तफ़री कंदो त मां बि पोइ हुन सां अफ़रा तफ़री कंदुमि मुंहिंजा ज़ाल आहिनि मुंहिंजा वर्कर आहिनि मुंहिंजा डाए हार्ड आहिनि शहीद मोहतरमा जा जानसार आहिनि हिननि असां साथ ॾिनो आहे बुरे वक़्त में असां सां बीठा आहिनि पार्टी सां बीठा आहिनि इन्हनि खे मां नथो छॾे सघां मां जॾहिं जेल में हुयमि त चवंदा दुरानी ख़तम थी वियो हे वर्कर चवंदा दुरानी अचे थो आगा तेरे जानसार बेशुमार बेशुमार आगा तेरे जानसार बेशुमार बेशुमार अनवर अली तव्हां ॿुधायो त मां हिनखे हुते जेल में वेठा हुजूं हुते जीअं डेली मुलाक़ातुनि ते सभु तव्हां दोस्त आहियो कचहरी बि थींदी मानियूं बि खाईंदा चांहियूं बि पीअंदा शाम ताईं कचहरी हलंदी त हिननि खे मां इहो ई चयो बाबा तव्हां परेशान न थियो वर्कर इलाही परेशान आहे उहो तव्हांजा मुखालिफ़ चवनि था त
दुरानी ख़तमु थी वियो हाणे इंशाल्लाह हुनखे सीट बि कोन मिलंदी हाणे उहो सभु पूरो थी वियो वाह हिते अञा मुंहिंजा नंढा बि वेठा आहिनि हा नंढा बि वेठा आहिनि अञा त उन्हनि खे तयारु कोन कयो आहे उहे जॾहिं तयारु थी लथा मैदान में त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी त केरु किथे आहे जिंदा है भुट्टो हिते मां तव्हांजे लाइ आहियां ॿाहिरि आयो आहियां अलाह जी महिरबानी सां तव्हांजे दुआउनि सां तव्हांजी अमड़ियुनि भेनरुनि ॿारनि जी दुआनि सां मां ॿाहिरि निकितो उन ताक़त सां मां आयो आहियां दुआ जी ताक़त सां मां आयो आहियां अने ॾाढी कोशिशि कई घटि कोन कयूं पोइ मूंखे परवाह कोन्हे जेल पहिरियों दफ़ो थोरी हुयो पहिरियों दफ़ो हुजे त माण्हू चए न असां ओॾा उहे थोरी आहियूं जो भई जेल में वियासीं त ईड़े गॾु थिए मां हाणे मरां थो हिते न बाबा असां हेठि सुम्हण वारा आहियूं धरती ते सुम्हण वारा आहियूं असां वर्कर क्लास में आहियूं असां जमा जानसार आहियूं मोहतरमा जो भली जंहिंखे जेतिरी ताक़त आहे उहा इस्तेमालु करे उनखे ख़बर पइजी वेंदी इन करे त मूंखे उनजो जवाबु जेको आहे उहो तव्हां आहियो मुंहिंजो जवाबु जेको आहे मुंहिंजो वर्कर आहे कहिड़ो बि ताक़तवर माण्हू हूंदो हिते अचे पंहिंजी ताक़त आज़माईंदो उनखे ख़बर पइजी वेंदी मां आख़िर में अनवर अली साहिब जो शुक्रगुज़ार आहियां ऐं ख़ुशूसन सरदार मीर मंज़ूर ख़ान जो मुंहिंजे भाउ जो जेको हमेशह मूंसां साथ ॾींदो आहे ऐं अॼु बि ख़ासि पंहिंजा फ़ैसिला अॻिते पोइते करे सीड़जी हिते आयो सिंध भर जे ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो सचाई न्यूज़।